अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। बेटनि बाबति सदारती आर्डीनेंस वापसि वठण जो मुतालबो। काबीना चयो आहे त आर्डीनेंस वापसि वठण ताईं वफ़ाक़ी हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वज़ीर आज़म जॾहिं बि नोटिस वठे थो त अवाम जूं दाऊं निकिरी वञनि थियूं। खंडु 55 रुपया किलो हुई। वज़ीर आज़म जे नोटिस वठण बैदि सेंचुरी मुकमल थी वई। हाणे त अटो बि फ़ी किलो 100 रुपया थियण वारो आहे। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त खंडु ऐं अटे बहिरान जी ज़िमेवारी वफ़ाक़ी हुकूमत आहे। काबीना में माफ़िया वेठल आहे जेका हुकूमत खे हलाए पई। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन मुईद यूसुफ चयो आहे त APC हमले जो मास्टर माइंड भारतीय ॻुझ इदारे सां राब्ते में हुयो। पाकिस्तान वटि भारत पारां दहशतगर्दनि खे माली इमदाद मुहैया करण जा सबूत मौजूदु आहिनि। भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे मुईद यूसुफ चयो त पाकिस्तान वटि ॻुझ इदारे पारां कयल दहशतगर्दनि खे फ़ोन कॉल्स जा बि सबूत आहिनि। नवाबशाह सकरंड रोड लॻ मुसाफ़िर वैन कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में हिकु औरत समेत 4 ॼणा मौक़े ते फ़ौत ऐं जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वैन ठरी मीरवाह खां कराची वञी रही हुई। हादसे जी वजह वैन जी तेज़ रफ़्तार ॿुधाई पई वञे। ग्रैंड हेल्थ अलायंस सिंध खे एहतिजाजी कॉल ते पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन जे तरफ़ खां ज़िले नौशर फ़िरोज़ जे तमाम OPDs जो मुकमल बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिविल अस्पताल नौशर फ़िरोज़ में अशरफ कुरैशी, मोहम्मद यूनिस ऐं ॿिया एहतिजाज में शामिल। नवाबशाह डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद अबरार अहमद जाफ़र जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतिज़ाम जे सिलसिले में थियल इजलास जी सदारत करे रहियो आहे। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।